कंडियारी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जंगली मोरनि में बीमारियूं पखिड़जण ऐं मोरनि जी लगातार मौत जो मीडिया में ख़बरूं नशर थियण बैदि MNA शाज़िया अता मरी जे भाउ अकबर मरी नोटिस वरितो। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एंड एनिमल हस्बेंड्री सां डॉक्टर दोस्त अकबर मरी खे पाबंद कयो वियो, जंहिं नोटिस वठंदे लाइव स्टॉक जे डॉक्टरनि जी टीम सां गॾु कंडियारी पहुता, जिते मोरनि खे हिफ़ाज़ती वैक्सीन ऐं बीमार मोरनि जो इलाज कयो वियो। डॉक्टर दोस्त अकबर मरी इन मौक़े ते चयो त मोर धरती जी सूंह में इज़ाफ़ो कनि था, तंहिं करे इन्हनि खे वैक्सीन करे सेहतमंद रखियो वेंदो त जीअं मोरनि जी तादाद में वाधारो थिए। वेटरनरी डॉक्टर ॿुधायो त पखियुनि जी सिहत ऐं वाध वेझ लाइ लाइव स्टॉक खाते जी टीम पंहिंजी कोशिश में लॻल आहे। इन मक़सद लाइ सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया सां गॾु ख़ासतौर डिप्टी कमिश्नर सां गॾु सारा जावेद MNA शाज़िया अता मरी जूं सख़्त हिदायतूं आहिनि त पखियुनि ऐं घरेलू पालतू जानवरनि खे मुकमल वैक्सीन करे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखियो वञे। इन मौक़े ते कंडियारी प्रेस क्लब जा सहाफ़ी हज़रात भी लाइव स्टॉक टीम सां गॾु मौजूद हुया।